बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी था आर्ट्स क्लास नंबर 43 आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स असांजो जारी आहे। अॼु असांजो जेके एक्शन सेंटेंसेस हुया उन जो आखिरी टेंस आहे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। इन टेंस जो इस्तेमाल तमामु रेयर थींदो आहे, पर छो त असां इनखे वरी बि पंहिंजे कॉन्सेप्ट अंदरि आणे छॾियूं, छो त एग्ज़िस्ट त करे थो न इहो टेंस आहे एॾो सारो, पर हिन जो इस्तेमाल बनस्बत ॿियनि टेंसनि जे एॾो नाहे थींदो जेको ॿियनि टेंसनि जो थींदो आहे। हाँ जैसे तव्हांजो प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस कवर आ, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस कवर आ, त हाणे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस तव्हांजे लाइ हिकु मतिलबु छा चवंदा केक आ, एॾो को वॾो असांजे लाइ ॾुखियो टेंस ही नाहे। अचूं था त हिन जो नालो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तमरारी। तव्हां ॿुधी ॿुधी इस्तमरारी सम्झी विया हूंदो त कंटिन्यूअस खे असां इस्तमरारी चवंदा आहियूं या जारी। हाणे हिन जी डेफिनेशन छा आहे? व्हेन अ वर्ब is used to show that some action will have been in progress in future is known as future perfect continuous tense। चे तो असां उन वर्ब खे यानी कोई एड़ो वर्ब जेको इहो ॿुधाए त कोई भी कम फ्यूचर में जारी हूंदो, यानी कोई भी कम जेको शुरू थींदो ऐं उन में जारी हूंदो फ्यूचर में, ठीक आहे, असां उन खे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस चवंदासीं। ठीक है न? यानी कोई भी कम जैसे कोई सब्जेक्ट कंदो तो वो कंदो ऐं वो जारी हूंदो, कंटिन्यू हूंदो, यानी वो भी फ्यूचर में, माना ॿई ॻाल्हियूं फ्यूचर में, एक त थींदो ही फ्यूचर में, ॿियो जारी भी फ्यूचर में हूंदो। उन जा असां मिसालनि में उनखे असां अंदाज़ो लगाए वेंदासीं त उन जो आख़िर इहे कीअं साइंस खे यूज़ कनि था। ॿी ॻाल्हि त शल हैव बिन ऐं विल हैव बिन। शल जे लाइ मां बार बार तव्हांखे चवंदो ईंदो आहियां, पर तव्हां रिलैक्स थी करे विल हैव बिन यूज़ कंदा कयो, इट डज़न्ट मैटर। त जेको शल बिन ऐं विल हैव बिन आहे, हिकु त ख़बर अथव त शल के सां आहे वीह सां, बाक़ी सभिनि सां विल हैव बिन लॻंदो आहे। तव्हां आहे वीह सां विल हैव बिन लॻाए सघो था, इट डज़न्ट मैटर। सो हाणे विल हैव बिन इन जो हेल्पिंग वर्ब यादि करणो आहे प्लीज़, माना इहो हेल्पिंग वर्ब तव्हांखे ज़हन में हुजे त हिन जो हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे। बाक़ी वर्ब जी पहिरीं हालत लॻंदी आहे इंग लॻंदी आहे, इहो तमामु सिंपल आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे छो त हे टेंस हिकिड़े वक़्त ऐं महदूद हिकिड़े दायरे खे ज़ाहिर कंदो आहे, इन करे सिंस ऐं फार जो इस्तेमालु बी असांजो कवर आहे। असां किथे सेंस लॻाईंदासीं, किथे फार लॻाईंदासीं। हाणे अचूं था त हाणे तव्हां चवंदा त सर चवे थो त हर शइ तव्हांखे ख़बर आहे, त बाक़ी मां छाजे लाइ थो पढ़ायां। मां सिर्फ़ु तव्हांखे रिकॉल कराइण लाइ थो कयां त तव्हां हाणे माशाअल्लाह सम्झी चुका हो शयुनि खे, जस्ट उन्हनि खे क्लिक कयो, पिन कयो हुते। मिसाल, अली 3 बजे खां वठी, लफ़्ज़ लिखणु विसरी वियो आहे, इहो ख़ैरु आहे हिन जो, ठीकु आहे, हे तव्हां नोट कंदव। अली 3 बजे खां वठी इंतज़ार करे रहियो हूंदो। मिसाल, हाणे कोई मूंखां पुछे थो त यार मां जो वञा त कोई मुंहिंजो इंतज़ार कंदो या अली ईंदो बि सही, त तव्हां हुनखे चओ था त तूं जॾहिं वेंदे त अली 3 बजे खां वठी, यानी तुंहिंजे फ्लाइट या गाॾी अचण खां अॻु में, यानी 3 बजे खां वठी इंतज़ार करे रहियो हूंदो, त उहो दिलजाए कर। हाणे त इन टेंस जी ॻाल्हि सम्झी विया हूंदो त कोई कमु फ्यूचर में शुरू थींदो त जारी हूंदो, असां उते इहो लॻाईंदासीं। कीअं? अली 3 बजे खां वठी, हाणे ॿिए खे ॿुधायो त उहे 3 थिया न आहिनि, हुनखे चओ था 3 बजे खां वठी तुंहिंजो इंतज़ार करे रहियो हूंदो। कीअं? अली विल हैव बिन, ॾिसो हाणे सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब लॻो आहे बस, बाक़ी छा आहे? वेटिंग सिंस 3 o'clock। तमामु ईज़ी आहे। छा? सिर्फ़ु जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो, उन खां पोइ साॻियो ई तव्हां फर्स्ट फॉर्म ING जो तरीक़ो बि असां पढ़ी आया आहियूं, सिंस 3 o'clock इनखे क्लोज़ कंदो केस खे। ठीक, इन खां वधीक का बि असां न कंदासीं, सिंपल तव्हां हिनखे नोट कयो, इहा ई हिनजी फिलॉसफी आहे। नाकारी कीअं थींदो? हिते नॉट, छो त हिन में 3 अथव, शल हैव बिन, ईअं न त शल हैव खां पोइ नॉट लॻायो, त हिन जे करे हिते इहो नोट कंदो त अली विल नॉट हैव बिन वेटिंग सिंस 3 o'clock। यानी ही तव्हां कॉन्जुगेशन नोट करे छॾींदो त नॉट किथे लॻाइणी आहे। सवाल में सिर्फ़ु विल अॻियां ईंदी, विल हैव अॻियां न ईंदी। विल अली हैव बिन वेटिंग सिंस 3 o'clock, अली 3 बजे खां वठी इंतज़ार करे रहियो हूंदो, पुछेसि थो छा अली 3 बजे खां वठी इंतज़ार करे रहियो हूंदो, मतिलबु हुन जो आहे त यस अली विल हैव बिन वेटिंग सिंस 3 o'clock। ठीकु आहे, सवाल ई थी वियो त विल अली हैव, हे नोट करे छॾींदो। सवाल ई नाकारी, विल अली नॉट हैव बिन वेटिंग सिंस 3 o'clock। छा अली 3 बजे खां वठी इंतज़ार न करे रहियो हूंदो, माना उहो बि फ्यूचर जी ॻाल्हि थो करे। ऐं साॻे ई तरीक़े सां हिते रियली जो इस्तेमालु कंदासीं, अली विल हैव बिन रियली वेटिंग सिंस 3 o'clock। अली वाक़ई दिलजाए कर, सचपच अली 3 बजे खां वठी इंतज़ार करे रहियो हूंदो। सो तमामु सिंपल, हिकिड़ी मां तव्हांजे अॻियां कॉन्जुगेशन रखी, हेल्पिंग वर्ब्स रखिया,
वर्ब जी स्ट्रक्चर है सिंधी, असां मॉडल सेंटेंसेस कुछ हुन जा कंदासीं त बस जीअं तव्हांजे ज़हन में हिकिड़ी शइ अचे, पोइ आख़िर में तव्हांजो नंढो होमवर्क ऐं असांजा ही जेके 12 टेंस हुया एक्शन टेंस यानी सिंपल खां वठी ही अॼु असांजा इख्तिताम ते पहुचंदा। हाणे असांजे साम्हूं 5 मॉडल सेंटेंसेस आहिनि हिन जा। पहिरियों नंबर आहे द इंस्पेक्टर विल हैव बीन इंस्पेक्टिंग द स्कूल सिंस 8 o'clock। इंस्पेक्टर स्कूल जो मुआइनो करे रहियो हूंदो काथों खां वठी 8 बजे खां वठी। ॿियो नंबर आहे शी विल हैव बीन सिंगिंग सिंस 9 o'clock। वो 9 बजे खां वठी रियाज़ करे रही हूंदी, ॻाए रही हूंदी। टियों नंबर आहे आई विल हैव बीन राइटिंग सिंस मॉर्निंग। मां सुबुह खां वठी लिखी रहियो हूंदुसि। ठीकु आहे न, माना सुबुह सां लिखण ते वेंदा सुबुह खां वठी लिखी रहियो हूंदुसि। चौथों नंबर आहे दे विल हैव बीन वॉकिंग सिंस इवनिंग। उहे शाम खां वठी वॉक करे रहिया हूंदा या घुमी रहिया हूंदा। पंजो नंबर आहे साहिर विल हैव बीन रिकॉर्डिंग सिंस 10 o'clock। साहिर 10 बजे खां वठी रिकॉर्डिंग करे रहियो हूंदो। सो ही असांजा टेंस इख्तिताम ते पहुता। इन द लास्ट तव्हांजे साम्हूं हिकिड़ी एक्सरसाइज आहे, कुझु जुमलनि ते मुश्तमिल आहे, वोकेबुलरी बि आहे, हिन जी प्रैक्टिस कंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं ईंदड़ क्लास में कंहिं नए टॉपिक सां। तेसिताईं असांखे ॾिनो इजाज़त। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।